जिते सिंध जा केतिराई इलाइक़ा ऐं शहर पंहिंजी जुग्राफ़ी, तारीख़ी, सक़ाफ़ती ऐं समाजी लिहाज़ सां पंहिंजियूं धार ख़ुसूसियतूं रखनि था, उते ई सिंध जो सांगराई ख़ितो बि पंहिंजी अलॻि सुञाणप रखे थो। सांगराई ख़िते खे समावाती ख़ितो बि चयो वेंदो आहे। सिंध जा केतिराई अहिड़ा शहर आहिनि जिन जी तारीख़ अञा मुरतब नाहे थी सघी। सिंध जो टंडो अलायार वारो शहर वॾी तारीख़ी क़दामत रखे थो, पर हिन शहर जी तारीख़ बि असांखे लिखियल अंदाज़ में मुरतब थींदे नथी मिले। नाले वारे मुहक़िक़ मामूर यूसुफ़ाणी मूजिब सांगराई ख़िते में टंडो अलायार वारे पुराणी सब डिवीज़न बि अची वञे थी। मामूर यूसुफ़ाणी मूजिब हिन ख़िते खे सांगराई इन करे सॾियो वञे थो जो लोहाणे जे एराज़ीअ खां पोइ सांगरे जे वहकिरे जा निशान ॾिसण में अचनि था, जिन ते कई तारीख़ी आसार बि मौजूदु आहिनि। मामूर यूसुफ़ाणी मूजिब हिन दरिया जो मुखिया वहकिरो नसरपुर जे ओभर ऐं टंडो अलायार जे ओल खां ॾखण ॾांहुं वहंदो हो। सिंध में वसंदड़ टंडो अलायार शहर बि उन्ही सांगरे जी ज़रज़मीन ते आबाद आहे, जंहिंजी तारीख़ बाबति पुछा कयूं था त केतिरियूं नयूं तारीख़ूं उभरी निर्वार थियनि थियूं। टंडो अलायार जे आबाद थियण खां अॻु बि हिते कंहिं वसंदीअ जा ओहञाण मिलनि था, जंहिंजे नाले ऐं उन जी क़दामत सां ई टंडो अलायार जी तारीख़ साम्हूं अचे थी। चयो वञे थो टंडो अलायार समावाती परगिणे जो अहम शहर आहे, जेको 1790 में मीर अलायार ख़ान टालपुर, जेको माणकाणी टालपुर आहे, उन वजूद में आंदो। पर के तारीख़ जा ॼाणू टंडो अलायार जे 1790 वारे ॾहाके में आबाद थियण खां बि इनकारी आहिनि, जिन जो चवणु आहे टंडो अलायार 1790 खां अॻु आबाद हो। हितां असांखे फिरोज़ शाह ऐं मोहम्मद शाह तालुक जा सिक्का मिलिया आहिनि, जेको सन 1351 ऐं 1352 ईस्वी बीहे थो। उन मां इहो साबित थिए थो टंडो अलायार उन वक़्तु बि आबाद हो, त असां हिन शहर खे 1790 में कीअं था आबाद कराए सघूं। असल में टंडो इन जो वजूद असांखे मीरनि जे दौर में यानी 1783 खां पोइ नज़र पियो अचे। टंडो जेको आहे मीरनि जे दौर खां अॻु में कल्होड़नि जे दौर में टंडो लफ़्ज़ न पियो अचे, यानी शहर जे हिसाब सां उन में आबाद घणो पियो अचे, जीअं हैदराबाद, ख़ुदाबाद सानी, मुरादाबाद, महमदाबाद, अहिड़े नमूने सां जेके आहिनि से कल्होड़नि उहे शहर आबाद कया। मीरनि जॾहिं शहर अॼा, तव्हांखे मज़े जहिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त माणकाणी सरकार सिंध जा शहर अॼा ठाहिया, टंडो अलायार, मीरपुर ख़ास, मीरपुर पुराणी, उन खां पोइ टंडो ग़ुलाम अली, टंडो बागो ऐं ॿियो केटिन जो मकान जेको आहे कलोइन खां उभरंदे पासे अञा ताईं हुन जा आसार आहिनि, उन जा कुबा बीठल आहिनि। इहे शहर अॼा टंडो जेको आहे सो आहे बस्ती, यानी जिते माण्हू आबाद थियनि, जिते माण्हू ख़ीमा या तंबू खोड़े विहनि, उन खे मीरनि जे दौर में टंडो चयो वियो। टंडनि जी घणाई जेका आहे सा लाड़ पट, यानी ही विचोलो सिंध ऐं लाड़ इन पासे तमामु घणी आहे। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि आऊं ॿुधाए छॾियां त हटड़ी बाईपास हैदराबाद वारो, उन खां तव्हां ॾखण पासे हलिया वञो लतीफ़ाबाद आख़िरी छेड़ो, वरी तव्हां उभरंदे पासे चैनल आहे, चैनल खां हलिया वञो उलहंदे गिद्दू बंदर ताईं, यानी हैदराबाद जी झोली में 16 टंडा आहिनि। यानी इन्हनि 16 टंडनि जो बुनियादु रखंदड़ इहे मीर साहब हुआ। बाक़ी जेके आहिनि से असांखे टंडा कुझु लाड़ में मिलनि था, कुझु हिते विचोलो सिंध में बि असांखे मिलनि था। असांजो क़दीम शहर आहे, हितां खां असुल में ही हिकिड़ी कुंडे नाले मल्लाह जी हिते ढोरो बि हो, हिकिड़ी ढंढ बि हुई। हुन ढंढ जे किनारे ते ढोरे ते हुनजो पतण हलंदो हो ऐं ढंढ में हुन जूं मच्छियूं बि रखंदो हो ऐं मच्छियूं मारींदो बि हो। हूअं बि असां सिंधी माण्हू जेके घणा इहा 5 दरिया अची सिंधू नदीअ में पवंदा हुआ, पोइ उन्हनि मां हिते अची जॾहिं लाड़ जे हेठि हिसे में पवंदो त उते ढंढूं ऐं ढोरा इंतिहाई घणा हूंदा। अॼु ॾींहं ताईं असां वटि पहाको आहे त अल्लाह साईं असांखे पंहिंजी मानी मच्छी वारो बचे। माना इन मां साबित थो थिए त असीं घणा मच्छी खाया कयूं। ऐं हीउ इलाइक़ो असांजो सिंध जेको वञी समरकंद ऐं बुखारा सां लॻो ऐं हेॾा हिंदुस्तान बि सॼो सिंध, हिंद नाले सां त को मुल्क ई कोन्हे। भारत अञा कंहिं वक़्त में थोरो घणो हुनखे सॾींदा हुआ, हिंद नाले खे फारसिन, सिंध नाले खे फारसिन हे में तब्दील करे सिंध खे हिंद कयो।
सो असुल में त ही तमामु घणो पुराणो आहे। हितां मूंखे फिरोज शाह तुगलक जा सिक्का बि मिलिया आहिनि। हाणे उन वक़्त में कुंडे जी वसीअ खां पोइ हिनखे अलाहाबाद बि सॾियो वेंदो हो, ठीकु आहे। हाणे इहो हिकिड़ो विच में वक़फ़ो थो अचे, ख़ाल थो अचे। उन खां पोइ लाज़मी आहे हिते जे डाक चौकी आहे ऐं हिते फ़ौजियूं या संभालींदड़ रहंदा हुआ, त इहो कचो कोट बि तमामु क़दीम आहे। ईअं न त को मीर अलायार 1790 में अची ठारायो आहे। इहे सभु असांखे ॿुधायो वियो आहे ऐं असांखे चयो वियो आहे। हाणे जीअं मिसाल हिकिड़ी आम फ़हम आहे त अदा टंडा सभु जेके से मीरनि ठाराया, अध खां वधीक जीअं ॼाम हालो जेको असां वटि ॼाम शौर्य जे नाले सां आहे, ॼाम हालो, उनखे बि ॼाम जो टंडो सॾींदा। उहो ॼाम आहे, ॼाम जो टंडो कीअं थींदो, टंडे लफ़्ज़ जी माना छा आहे। जॾहिं बलोचिस्तान मां मीर आया हुआ त उते बलोचिस्तान में को टंडो कोन्हे, जिते ही छावणियूं हणंदा हुआ त उते हिननि जी छावणीअ जो को ॾस पतो कोन्हे, उते टंडो कोन्हे, हिते टंडो आहे। असुल में इहा तहक़ीक़ थियणु घुरिजे। ईअं नाहे त को असां हिननि खे छॾे ॾियूं ऐं असां इन्हनि ॻाल्हियुनि खे मञंदा वञूं। इन लाइ असांखे तहक़ीक़ करणु घुरिजे। ऐं असांजो हीउ जेको टंडो अलायार आहे सो फिरोज शाह तुगलक जा सिक्का जॾहिं हिन मां मूंखे मिलिया आहिनि, मोहम्मद शाह ऐं फिरोज शाह, इहो तक़रीबन वञी थिए थो 1351-52 ईस्वी सन। त हाणे कीअं था पाण असीं हिनखे चऊं त हीउ मीर अलायार ख़ान अची ऐं 1790 में हिनखे ठारायो। त अब्दुर्रहीम गिरोड़ी आयो त कोट ठहियल हो। सिंध जे ॿियनि अक्सर शहरनि जा टंडो अलायार जी तारीख़ बाबति को घणो मवाद तारीख़ जी किताबुनि में मौजूदु कोन्हे। तारीख़ मां इहे निशानियूं बि मिलनि थियूं त टंडो अलायार वारो शहर हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि मीरनि जी हुकूमतुनि में हिकु सरहदी चौकीअ वारो इलाइक़ो बि हो, जंहिंमें माणकाणी मीरनि जी फ़ौज बि रहंदी हुई। तारीख़ में इहे निशानियूं बि मिलनि थियूं त कलोड़नि जी हिंदू फ़ौज बि हिन शहर में रहंदी हुई, जंहिंजा वॾा अमलदार मुसलमान हुआ ऐं उन्हनि जी मशहूरीअ जे करे हाकिमनि इन शहर जो नालो अहमदाबाद रखियो। टंडो अलायार मीर अलायार ख़ान जे नाले सां आहे, जेको मीर अलायार ख़ान जे वालिद मीर फ़तेह अली ख़ान जेको आहे मीर फ़तेह ख़ान पंहिंजे पुट जे मोहबत में या 1790-91 में उहो जेको शहर ॿधो वियो आहे। इन खां अॻे टंडो अलायार जो वजूद जेको आहे सो क़दीम आहे। हीअ त नालो पियो टंडो अलायार जे हवाले सां, पर इन खां अॻु में टंडो अलायार जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि, जंहिंमें कुंडो नगर आहे, कुंडो वसी आहे ऐं अहमदाबाद बि कंहिं दौर में नालो रहियो आहे, कंहिं दौर में महमूद आबाद बि नालो रहियो आहे टंडो अलायार जो। त हाणे इन हिसाब सां टंडो अलायार तक़रीबन मुंहिंजी तहक़ीक़ात जे मुताबिक़, छाकाणि हिते ॿ टे क़ब्रिस्तान आहिनि जेके जिनमें क़दीम क़ब्रिस्तान कुंडो वसी आहे, जंहिंजे नाले सां इहो कुंडे वसी जे नाले सां हिते का पुराणे ज़माने में बस्ती मौजूदु हुई। ऐं इन खां पोइ कुंडे वसी खां पोइ पुराणो क़ब्रिस्तान गुल गैबी आहे, छाकाणि हिते क़ब्रिस्ताननि जो वजूद जेको आहे सो माण्हुनि जे वजूद सां सलाड़ियल आहे। यकीनन आहे त उहे शहर जेके आहिनि से क़दीम हुआ ऐं क़दीम आहिनि। उन जे हवाले सां आउं इहे चवंदुसि टंडो अलायार जो वजूद क़दीम ज़माने में मुख़्तलिफ़ नालनि सां बदिलबो जेको टंडो अलायार जे नाले ते पहुतो आहे, पर उहो क़दीम एतिरो आहे जो सुमरनि जे दौर ते टंडो अलायार जो असांखे वजूद नज़र अचे थो। अचनि डाक अचे, हर डाक जी चौकी खे 10 महलनि ते हिकिड़ी डाक चौकी हूंदी हुई जेका घोड़नि ते ईंदी हुई, उहो उन जा 10 महल। ॿी ईंदी हुई उठ ते, उन जा बि 10 महल। ऐं टी चौकी वेंदी प्यादल। इन 1333 ईस्वी में हिते सिंध में आयो हो, त उन इहे डाक चौकियुनि जो ज़िक्र कयो आहे। माना इहो अञा बि न फिरोज शाह ऐं मोहम्मद शाह खां अॻे जी ॻाल्हि आहे। त उन्हनि इहे डाक चौकियुनि ऐं इन्हनि गुज़रगाहुनि जी या इन्हनि बैठकुनि जो उन ज़िक्र कयो आहे त हर 10 महल ते चौकी बदिलाई वेंदी। उते अॻे ई हू बीठो हूंदो ऐं इब्न बतूता, ठीकु आहे, इब्न बतूता आयो 1333 ईस्वी में, त हीअ ईंदो त उन सॼी इन्हनि जी कई आहे। हाणे इहा आहे जैसलमेर खां अमरकोट खां लाज़मी आहे त खिपरा या मीरपुर ख़ासि बि एतिरियूं पुराणियूं हुजणु घुरिजनि। उहे हितां मटे ऐं हैदराबाद वञनि या कराची वञनि या ॿियनि इलाइक़नि ॾे वञनि त उहे रस्ता त हीअ आहिनि, पुराणो रस्तो त हीअ आहे, ॿी त का बि गुज़रगाह कोन्हे। टंडो अलायार जी तारीख़ जी रिवायतुनि मां इहो बि मिले थो त हिते दल बिरादरी जा माण्हू बि रिहाइश पज़ीर हुआ, जंहिंजे सरदार जो नालो कंडो हो, जंहिंजे करे इन शहर खे कंडो जे नाले सां बि सॾियो वेंदो हो। तारीख़दाननि मूजिबि दल बिरादरी जे आबाद थियण खां पोइ
अॻु हिते का वसंदी मौजूदु हुई जंहिंखे मोहाणनि जी मियाण बि चयो वेंदो हो, जंहिंजे अॻवान या सरबराह जो नालो बि कंडो हो। उन करे बि उन शहर खे कंडीअ जी वसी सॾियो वेंदो हो। उन निस्बत सां इहो क़ब्रिस्तान अॼु बि मौजूदु आहे, जंहिंखे कंडीअ जो क़ब्रिस्तान सॾियो वञे थो। उन खां अॻु इन शहर में हिकु गुल ग़ैबी क़ब्रिस्तान बि मौजूदु आहे, जंहिंखे चयो वञे थो त कंडीअ जे क़ब्रिस्तान खां बि क़दीमी सॾियो वञे थो। उन मां इहो साबित थिए थो त हिते का वसंदी मौजूदु रही आहे, पर उहा वसंदी कंहिंजी ऐं कहिड़ी हुई उन बाबति टंडो अलायार जी तारीख़ बिल्कुलु ख़ामोश आहे। हिते हिकिड़ो नंढो किलो राश जे लाइ मीर अलायार ख़ान ठारायो, पोइ उन में वेठो हूंदो। उहो किलो चौकड़ी में हो, उन जा 4 बुर्ज हुआ। हाणे त वञी बाक़ी हिकिड़ो बुर्ज रहियो आहे, सो बि भॼी भुरी ख़तमु थी वियो आहे। ऐं टंडे अलायार जी तारीख़ जो आउं सम्झां थो त इहो आख़िरी निशान आहे, उन खे कोशिशि करे बचाइणु घुरिजे। मीर अलायार ख़ान 1816 में वफ़ात कई, जेको चिटोड़ी क़ब्रिस्तान मीरपुर ख़ासि पुराणी खां अॻियां खिपरो रोड ते उते उनजो मदफनगाह आहे। ऐं ॿिया बि माणकाणी मीर उते दफ़न थियल आहिनि, ऐं वॾा वॾा जेके माणकाणियुनि जा जर्नल उते दफ़न थियल आहिनि, जंहिंमें बीड़ो खोखर आहे ॿिया आहिनि। टंडे अलायार जो वजूदु यानी 1790 में आउं ॿुधाए वियुसि। इन खां अॻु में हिकिड़ो नंढिड़ो ॻोठड़ो हूंदो हो, कुंडे जी वसी, उन नाले सां हो मुख़्तलिफ़ घरड़ा हूंदा हुआ, पर बाक़ाइदे मीर अलायार ख़ाननि जो बुनियादु रखियो। उन खां पोइ मीरनि जी जॾहिं हुकूमत ख़तमु थी, 1843 में अंग्रेज़ सरकार जॾहिं सिंध ते कब्ज़ो कयो, त टंडे अलायार खे 1843 खां पोइ अंदाज़न 1852, 53, 54 यानी 50 वारो ॾहाको, 1850 वारो ॾहाको, उन में हिन खे 91 देहूं ॾेई तालुके जो दर्जो ॾिनो वियो, टाउन जो दर्जो ॾिनो वियो। उन हवाले खां पोइ आस्ते 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 टंडो अलायार तरक़ी कंदो वियो। तव्हांजो 2004 में हिन खे 3 तालुका झंडोमरी, टंडो अलायार ऐं चंबड़, इहे 3 तालुका ॾेई हिन खे ज़िलो कयो वियो। टंडो अलायार जे ज़िले जे हवाले सां ॾिसंदासीं त वॾा बुज़ुर्ग असां वटि मदफ़ून आहिनि। सम्झो त मखदूम मशाइख़ होथी जो ज़िक्र करे चुका आहियूं। इन खां अलावा बताए फ़क़ीर ख़ासि अहम शख़्सियत आहे असांजे टंडे अलायार जी। मियो दासोड़ी वारो बुज़ुर्ग मियो मोहम्मद अमीन, उन जा जेके आहिनि पोटा मियो अमानुल्लाह आहे, ॿिया बुज़ुर्ग आहिनि। सम्झो त बुकिरनि में कलंदर क़ाइमुद्दीन आहे, अब्दुल समद शाह बाइल वारो आहे, ऐं अब्दुल शाह पंहिंजो साईं घणा बुज़ुर्ग आहिनि टंडे अलायार जे हवाले सां। जेकॾहिं ॻणाईंदासूं त आउं सम्झां थो 200 बुज़ुर्ग थींदा अहिड़ा, जंहिंजे नाले सां उहो क़ब्रिस्तान मौजूदु। मिस्री शाह जी दरगाह आहे, त उहा बि पंहिंजो आहे। माई नूर भरी दबगर जी क़बर आहे। अहिड़े नमूने सां नसरपुर में बि घणा बुज़ुर्ग मौजूदु आहिनि। मखदूम मोहम्मद अकरम नसरपुरी वॾो आलिम थी गुज़रियो आहे, उन जो वजूद बि आहे। ऐं उन खां अलावा काफ़ी बुज़ुर्ग तव्हांखे टंडे अलायार जे हर सम्झो त इलाइक़े में टंडे अलायार जा बुज़ुर्ग नज़र ईंदा, ऐं उन में का बि घटिताई कान्हे। भुखरा त मरकज़ आहे, त मथे बाइल शरीफ़ जा बुज़ुर्ग आहिनि, मुखान शरीफ़ जा बुज़ुर्ग आहिनि, ऐं सम्झो लुसो काकड़ो चंबड़ में वॾो बुज़ुर्ग आहे, ॻाढ़ो सदर बुज़ुर्ग आहे, दस सकरदीन बुज़ुर्ग आहे। त इन नमूने सां जेकर असीं बुज़ुर्गनि खे वेही ॻणाईंदासीं, तमामु घणा बुज़ुर्ग टंडे अलायार में मौजूदु आहिनि। टंडे अलायार जे शहर में साईं मौजूद अलाह जी दरगाह आहे, साईं घोट जी दरगाह आहे। अहिड़े नमूने सां सम्झो त ॿियूं बि काफ़ी दरगाहूं मौजूदु आहिनि, जिन जो वजूद टंडे अलायार में मौजूदु आहे। साईं टंडे अलायार में काफ़ी दड़ा आसार क़दीमा मौजूदु हुआ, जेके घणा मिटजी मिसारजी विया आहिनि। अॼु बि भोरी जो दड़ो जेको आहे सादिक मेमन जे भरिसां उहो मौजूदु आहे, जंहिंजो इश्क़ दास्तान भोरी फुल वधे जो दास्तान जेको आहे सो उन सां मुनसलिक हो। दासोड़ी जो दड़ो जेको दासड़नि जो दड़ो हो, उहो पंहिंजो वजूद विञाए चुको आहे, हालांकि उते मौजूदु हो। इन खां पोइ पंहिंजो असां वटि जेसर जो दड़ो अॼु बि मौजूदु आहे, जेको जिते हींअर क़ब्रिस्तान अॼु वियो आहे। ऐं उहो बि वॾो तारीख़ी हिकिड़ो सम्झो त हिकिड़ो आहे इलाइक़ो। उन खां अलावा मियो वयो जो क़ब्रिस्तान जेको आहे, जेको उहो मौजूदु आहे। अहिड़े नमूने सां काफ़ी आसार क़दीमा आहिनि, जेके बुकिरनि जो दड़ो आहे, बाइल शरीफ़ जा खंडरात आहिनि, सम्झो त हिते मकान शरीफ़
त हाणे उते को खंडरात मौजूदु कोन्हे, उते क़ब्रिस्तान आहे, पर ॿाहिरि शरीफ़ जा जेके दड़ा आहिनि उहे मौजूदु आहिनि, बुकेरा शरीफ़ जा दड़ा मौजूदु आहिनि ऐं बुकरनि जे उन दड़नि ते बुकेरा शरीफ़ जो वजूदु क़ाइमु आहे। ऐं उन खां अलावा जेको दासोड़ी दासड़नि वारो दड़ो उहो तमामु वॾो दड़ो हो ऐं ख़ुदि दासोड़ी जो जेको शहरु आहे उहो असुल में दासोड़ी न आहे पर दासोड़ी आहे, दासड़नि जी निस्बत सां। अहिड़े नमूने सां काफ़ी इन खां अलावा काफ़ी दड़ा हुआ जेके अॼु नज़र कोन था अचनि, उहे ख़तमु थी चुका आहिनि। ख़ुदि असांजो जेको मशाइख होथी जो इलाइक़ो आहे उन जे भरिसां जेको मुल्को दड़ो आहे अॼु बि उहो क़ाइमु आहे, जिते बुज़ुर्गनि जा मदरसा हुआ, हज़रत मशाइख होथी जा या उनजे पुटनि जा में अहमद में मोहम्मद में साबिर पोटो जेको आहे, अहमद मोहम्मद बुबो कासिम, इहे जेके सभई आहिनि। आख़िर में मियो इसाक बनोरी जेको मशाइख में दफ़न थियल आहे। टंडो अलायार जी तारीख़ जे मुताले मां इहो बि मालूम थिए थो त अघम कोट वारे क़ब्रिस्तान में मदफून मखदूम इस्माइल सूमरो जॾहिं 988 हिजरी यानी 1599 ईस्वी में अघामाणे शहर में दर्स ॾींदो हो त कच्छ जे समन मां 2 छोकिरा माणक ऐं वीधो बि वटल दर्स लाइ आया। मखदूम इस्माइल सूमरो जी दर्सगाह में तालीम दौरान उन्हनि छोकिरनि रेशम ठाहिण ऐं रेशम मां ॿियूं शयूं ठाहिण बि सिखियूं ऐं 2 छोकिरा मखदूम इस्माइल सूमरो जे वफ़ात जे 2 सालनि यानी 1591 में टंडो अलायार में आबाद थियल वसंदीअ में रहिया हुआ, जेके पट धागे कपिड़े जो कारोबार करे पाटोली यूसपाणी बचाणी सॾिजनि था। तारीख़ मां ऐं मिलंदड़ रिवायतुनि मूजिबि टंडो अलायार शहर 1591 खां अॻु बि आबाद हो, जो मखदूम इस्माइल जा 2 ख़ुताबिन माणक ऐं वधूअ जे पोयर अॼु बि उन निस्बत सां सुञाणप में अचनि था। मखदूम इस्माइल सूमरो जेको आहे 998 में अघामण में वफ़ात करे वियो, त उन जे हयाती में बि या उन जे हयाती खां पोइ बि जेकर ॿधिजे त उहे माण्हू उतां लॾे अची टंडे अलायार में वेठा, जिन में 2 भाउ हुआ, जेके हिकिड़ो मिसाल यूसुफ जो औलाद यूसुफाणी थिया ऐं बचल जो औलाद बचाणी थिया, पर मथे उहो पाटोली था सॾनि ऐं उहे पट जो कमु सिखिया, उन जे करे उहे पाटोली सॾिया। ऐं उन वक़्त में इहा क़ौम क़दीम ज़माने में उहा मौजूदु हुई, खत्री मौजूदु हुआ ऐं ख़ासि करे सूमरा जेके आहिनि उहे मौजूदु हुआ, पुराणे ज़माने जा जेके आहे उहे आहिनि। समा आहिनि जेके अॼु सोनार के कम सां वाबस्ता आहिनि या ॿियनि में आहिनि, ऐं ॿियूं बि काफ़ी क़ौमूं जेके पार्टीशन खां अॻु में आयल आहिनि, असल लोहाणा हुआ, खत्री हुआ हिंदुनि में, ऐं ख़ासि करे सम्झो त समाट क़ौमुनि जो घणो इलाइक़ो ई सॾिजे थो, त उन जे करे समाट क़ौमूं काफ़ी हिते मौजूदु हुयूं, जेके अॼु मिसाल कुझु क़ौमूं अहिड़ियूं आहिनि जेके जिन जो वजूदु कोन थो ॾिसण में अचे, त उहो नथा चई सघूं त कहिड़ियूं क़ौमूं हिते हुयूं ऐं उहे वॾी कोन आहिनि मौजूदु, पर मक़सदु आहे त क़दीम क़ौमुनि जे हवाले सां जेके क़ौमूं हिते लॾे आयूं उहे वरी हितां वापसि कोन वियूं आहिनि मुंहिंजे ख़्याल में। पुराणे ज़माने में सिंधी कल्होड़नि जे दौर में सिंध जी आदमशुमारी हुई 25 लख, जेका मीरनि जे दौर में फिरी अची बीठी 20 लख ते, आमदनी हुई 25 खां 30 लख रुपया, जेका अची मीरनि जे दौर में बीठी 10 लख। ठीकु आहे, त इन हिसाब सां असां वटि हिते टंडो अलायार में पट जो कमु तमामु भलो थींदो हो। असांजे टंडे अलायार जूं ढगे गाॾियूं बहितरीनु ठहंदियूं हुयूं ऐं कपिड़ो ॾाढो सुठो उचो ऐं बहितरीनु ठहियो वेंदो हो। बाक़ी आम ॿिया त सभई कम जेके हुआ बहितरीनु थींदा हुआ, पर पट जो कमु हिते सभ खां वधीक, जंहिं मां पाटोली सॾिया विया। तारीख़ी शहरनि ऐं मागनि ते लिखंदड़ काके भेरूमल महरचंद आडवाणी लिखियो आहे त को वक़्तु हो उमरकोट ऐं टंडो अलायार जे विच में को शहर आबाद न हो, जंहिंमां इहा ॻाल्हि साबित थिए थी त हिन शहर जे आबाद थियण जो घटि में घटि सूमरा दौर ताईं त थी सघे थो, पर इहा ॻाल्हि तारीख़ ते किथे बि चिटी रीत साबित नथी थिए त सूमरा दौर में हिन शहर जो अक्स कीअं हो। असां वटि मुख़्तलिफ़ दौरनि में सूमरनि जी हुकूमत हुई, सूमरनि खां समन जे दौर में हुकूमत आई। असां वटि उमूमन इहो चयो वेंदो आहे त कल्होड़नि जो दौरु सिंध जे तारीख़ जो सुनहरी दौरु आहे, पर असीं चऊं था त कल्होड़नि जो दौरु सिंध जे तारीख़ जो ऊंदाहो दौरु आहे। सिंध जी तारीख़ जो जेको उचे में उचो ऐं बेबा दौरु आहे सो रहियो आहे समन जो दौरु, छाजे करे जो समा ख़ुदि हर हारी हुआ, हुननि जे हिकिड़े हथ में तलवार हुई ऐं हिकिड़े हथ में ॾाटो हो, हर हो, त हुननि ज़मीन खेड़ी, हुननि ज़मीन जी उपत वधाई एसि ताईं जो हिंद सिंध त ठहियो, पर ईरान अफ़गानिस्तान जा माण्हू हिते अची आबाद थिया
ऐं हितां ई अन्न धन खाईंदा हुआ ऐं उते ई माना ओॾा खणी बीहंदा हुआ। त उन वक़्त में सियासत त लाज़मी आहे, बादशाहतूं हुयूं, सियासतूं त बि हुयूं ई कोन। कंडोलायार शहर जी मौजूदा सूरत हाल ते माण्हू सिर्फ़ चंद आसार ई ॻणाए सघनि था जिन में मीरनि जो जोड़ायल किले जो हिकु बुर्ज ई शामिल आहे। किले खे टे बुर्ज हुआ सम्झो त हिकिड़ो परे पासा जेको ॿ पासे परे पासा हिकिड़ो किरड बीठो आहे कुंड ते, उन पासे हिकिड़ो बुर्ज हो, हिकिड़ो जिते हींअर स्टामेंडर वेठो आहे गनी साहब इन जे भरिसां हिते हिकिड़ो बुर्ज हो, हिकिड़ो जेको मौजूदु बुर्ज आहे इहो, ऐं टियों इन खां अलावा ॿियो बि हिकिड़ो बुर्ज हो ऐं इन जो दरवाज़ो जेको आहे सो ओभर पासे हो ऐं मीर जी रहाइश हुई। मीर अलियार ख़ान हिते पंहिंजे कबीले रहंदो हो, न फ़क़ति मीर अलियार ख़ान पर पोइ ज़माने में मीर शेर मोहम्मद ख़ान लाइन ऑफ सिंध जो जेको भाउ आहे मीर शाह मोहम्मद, जंहिंजे नाले सां अॼु बि टंडोलायर में ॻोठ मीर शाह मोहम्मद जो मौजूदु आहे। मीर शेर मोहम्मद, मीर शाह मोहम्मद, मीर ख़ान मोहम्मद टे भाउ हुआ, जेके टई मीर अली मुराद जा पुट हुआ। मीर अली मुराद पीर थारिक ख़ान जो पुटु हो ऐं मीर थारुक ख़ान मीर अलियार ख़ान पाण में भाउ हुआ ऐं हिननि जो टियों भाउ मीर अहमद ख़ान हो। मीर अलियार ख़ान बा कबीले हिते टंडोलायर में रहंदो हो ऐं उन जी राज बि बाक़ाइदे सां जेतो इहे मौजूदा किले जो ठुल आहे इन में अंदरि जेको आहे सो हाणे मूं वटि नक्शो पियल आहे जंहिंमें तव्हांखे आउं ॾेखारे सघां थो त उनजी एराज़ी बि केतिरी आहे, पर हाणे हिन वक़्त में मुंहिंजी तबियत नासाज़ आहे ऐं उहा शइ ॻोल्हे नथो सघां, पर मूं वटि उहो नक्शो देह जो मौजूदु आहे जंहिंमां टंडोलायर जे किले जी जेको आहे सो पस मंज़र नज़र अचे थो। साईं मीर अलियार ख़ान किलो न लश्कर जे रहण लाइ ठाहियो, न को दिफ़ाई मोर्चो हो, न कुझु। मीर अलियार ख़ान जेको किलो ठारायो इहो पंहिंजी रिहाइश गाह जे लाइ ठाराई। हालांकि मीर फ़तेह ख़ान जी वफ़ात खां पोइ मीर फ़तेह ख़ान जा ॿ पुट हुआ, मीर अलियार ख़ान, मीर ठारो ख़ान। मीर अलियार ख़ान जेको हो सो सूफ़ी तबियत जो माण्हू हो, बुज़ुर्ग माण्हू हो, वॾो पुटु हो, पग उन ते अचणी हुई, पर हुन मीर ठारे जे हवाले पग करे बादशाही हुन खे ॾेई छॾी कि बाबा तूं वञी संभाल, आऊं पंहिंजे आबाद कयल ॻोठ यानी टंडे अलियार में वेहां थो। पोइ नंढड़ो किलो ठाहे उते ई वेठो ऐं कुझु तारीख़नि में असां पढ़ियो बि आहे ऐं उन जा आसार असां कुझु ॾिठा। इन किले में खूह बि हो ऐं रहण जी जॻह बि हुई। इन किले में हज़रत गिरोड़ी साहब बि आयल आहे, छो त गिरोड़ी मीर अलियार ख़ान जो उस्ताद हो। मीर अलियार ख़ान साहिब दीवान शाइर हो फ़ारसी जो, जेको हिन पुराणी मीरपुर में गिरोड़ी साहब वटि पढ़ियो। असां तमामु घणो जांच कई आहे पुराणे मीरपुर में, पर अहिड़ा आसार असांखे अञा नज़र कोन पिया अचनि, थी सघे थो हुजनि, असांजी नज़र में न आया हुजनि। उते पढ़ियो। मीर अलियार ख़ान जो फ़ारसी दीवान मुख़्तलिफ़ पननि ते कलमी नुस्ख़े जी सूरत में सिंधी अदबी बोर्ड जामशोर जी लाइब्रेरी में अॼु बि पियल आहे। मीर अलियार ख़ान तमामु सूफ़ी माण्हू हो। हिन अफ़गानिस्तान मां श्री सुखदेव खे घुरायो हो टंडे अलियार। पोइ पंहिंजे किले खां ओतिरे पासे जेको पुराणे वक़्त में उनखे गऊशाला करे चवंदा हुआ, कोरठ जे वेझो, उते जेको आहे सो उन श्री सुखदेव खे मीर अलियार ख़ान मंदरु ठाहे ॾिनो, चए बाबा तूं पंहिंजी पूॼा पाठ कर, आऊं पंहिंजी जॻह में थो रहां। अहिड़े हिसाब सां मीर अलियार ख़ान हिकिड़ो शाइर, बहितरीन इंसान ऐं ज़बरदस्त सूफ़ी माण्हू हो। कंडोलायार शहर खे वापार हुनर में माज़ीअ में घणी मशहूरी मिली आहे। तारीख़ी रिवायतुनि मूजिबि 1758 ईस्वी खां अॻु हिन शहर जा माण्हू ॾाढा सुखिया ऐं सताबा हूंदा हुआ। हीउ शहर रेशम जे वापारी, रंगरेज़ी ऐं आज जे कारोबार जो मर्कज़ बि रहंदो हो। हिन शहर में कोरी बि रहंदा हुआ जेके कपिड़ो तयारु करे ॿेड़ियुनि ज़रिए ॿाहिरि मुल्कनि में वापार लाइ मोकिलींदा हुआ। उन दौर में वापारी आज बर्मा ऐं अफ्रीका मां घुराईंदा हुआ ऐं आज जॾहिं महांगो थियो त उन दौर जे माण्हुनि काफ़ूर खे कमु आणण जो हुनर बि सिखी वरितो हो। काफ़ूर मां चूड़ा, छक्का, धारा, रांदीका, विंजणियूं, डबलियूं, बटण, चमचा, अतरदाणियूं ऐं कागज़ कटण जूं छुरियूं बि ठाहियूं वेंदियूं हुयूं। उन्हनि कारीगरनि जा 30 खनि दुकान हूंदा हुआ। हिन बाज़ार खे चूड़ी बाज़ार बि चयो वेंदो हो ऐं इन दौर में हिते जे बाज़ार खे कैंची बाज़ार बि सॾियो वेंदो हो, जंहिंजो नालो अॻियां हली बंद बाज़ार पियो, जेको अॼु ॾींहं ताईं बंद बाज़ार जे नाले सां आहे। छो जो फेबरवरी 1945 ईस्वीअ में उन बाज़ार खे बाहि लॻी हुई जेका 3 ॾींहंनि ताईं ॿरंदी रही, जंहिं करे उहा बाज़ार केतिरो ई अरसो बंदि रही, जंहिं करे संदसि मथां बंद बाज़ार जो नालो पियो। पुराणे ज़माने में खत्री क़ौम हिते जी पुराणी आहे,
जिन जो सम्झो त कपिड़े जो वापारु हलंदड़ हो या उहे छुर जो कमु कंदा हुआ। हितां मुख़्तलिफ़ कपिड़ा जेके आहिनि से बांधणा कपिड़ा या जेके ओले कुले जूं मुख़्तलिफ़ हुनरनि जा जेके कारीगर हिते मौजूदु हूंदा हुआ, जिन में खत्री जेको आहे सो तमामु घणो अॻिते हुआ, जिन जो हिते छुर सां कपिड़े जो वापारु हलंदड़ हो। ऐं हिते उहो जेको आहे सो इन खां पोइ टिक जो वापारु हलंदो हो। नंढियूं टिकूं ठाहे गज ते जेके मरियूं वेंदियूं हुयूं उहे। हिते के दौर में सम्झो त बंद बाज़ार जेका असांजी मौजूदु आहे, बंद बाज़ार, उन खे कंहिं ज़माने में बाहि लॻी हुई ऐं उन जे करे केतिरो अर्सो ताईं उहा बाज़ार बंदि रही त पोइ उन बाज़ार ते नालो बंद बाज़ार पइजी वियो। हू को बंद बाज़ार कोन्हे, पर उन बाहि लॻण जे वाक़े जे करे केतिरो अर्सो उहा मार्केट बंदि रही त उन जे करे उन बाज़ार जो नालो बंद बाज़ार थियो। ऐं उहा तमामु आबाद हुई, उन में घणो वापारु हलंदड़ हो। उन में सम्झो त सोनारनि जा दुकान हूंदा हुआ, चांदी जो कारोबार हलंदड़ हो, कपिड़े जो कारोबार। वॾी ॻाल्हि हिते त आज जो कारोबार हिते हलंदड़ हो। आज जेको आहे जंहिं मां बाहियूं ठाहियूं वेंदियूं हुयूं, उलेकुले जूं बाहियूं जेके हेठि पंहिंजो हिननि ते बाहुनि ते चाढ़ियूं वेंदियूं हुयूं, त उहो आज जो कारोबार बि हिते हलंदड़ हो। चाचो आख़िर में हिते तैयब चूड़ीगर जे नाले सां मशहूरु चूड़ीगर हो, जेको बंद बाज़ार में वॾी ॼमात जो माण्हू चाचो तैयब, उहो घणा वाक़िया टंडे लहर जी तारीख़ सां जा बाबति ॿुधाईंदो त हिते के ज़माने में हथियारनि जो बि हिकिड़ो बारूद जो कारखानो हो। उहो कंहिंजो हो उन जे बाबति मूंखे ॼाण न आहे, पर उहो हिते बंद बाज़ार में या किथे आसे पासे में उहो हथियारनि जो हिकिड़ो वॾो कारखानो हूंदो हो, जंहिंमें मुख़्तलिफ़ हथियार ठाहिया वेंदा हुआ। टंड अलायार ते जेका मुंहिंजी शाइरी थियल आहे, बिल्कुलु आहे। तव्हांखे ॿुधायूं था त सिंध जे टंडनि जो सिंगार मुंहिंजो टंडो अल्लाह यार, वाजे जोड़ियो जोड़ण हार मुंहिंजो टंडो अल्लाह यार। ख़ूबसूरत शहर जो खाको, स्टेशन खां तां चंबड़ नाको, शोर शहर में थोरो घणो, कंहिं ते दाबो कंहिं ते धाको। सिंध सॼी में आहे ही सरसब्ज़ ऐं शादाब इलाइक़ो, वाह हले थो जित वापार मुंहिंजो टंडो अल्लाह यार, वाजे जोड़ियो जोड़ण हार। वाह वहे थो वाह नसीर मेलो, जंहिंमें रामा पीर, जंहिंमें आला औलिया कई, जंहिंमें ॾींदड़ फैज़ फ़क़ीर, जंहिंजे अंदरि काली मंदर, जंहिंखे नाहे कोई बंदर, ख़ुश्की ते आकार वमार मुंहिंजो टंडो अल्लाह यार। शाह इनात शाह ज़मा ॿियो वाह वतायो वीर जिते, जंहिंमें मस्कन मखदूमनि जा पलजन पिया कई पीर जिते। मौज दरिया जी मौज जिते आ, मोचारा कई मीर जिते, तूं कहिड़ा ॿुधंदे कंहिंजा पार मुंहिंजो टंडो अल्लाह यार। पाड़नि में जित पाड़ो पाड़ो, उन्नड़ पाड़ो, राहिब पाड़ो, शीदी पाड़ो, खतरी पाड़ो, बब्बुर पाड़ो, सुमरा सोनारनि जो पाड़ो, बलोच पाटोलिन जो पाड़ो। पाड़ो मेमण जित कुंभार मुंहिंजो टंडो अल्लाह यार, वाजे जोड़ियो जोड़ण हार मुंहिंजो टंडो अल्लाह यार। तुंहिंजी मुंहिंजी तेॾी मैॾी तेरी मेरी, तांजी मांजी ॿोलण वारा ॿोलियुनि वेठा ॿोलियूं कई, सुबुह सांजी भले आहे अदा मुंहिंजा चवंदा वेठा बोलो हांजी। गाहक हुजे नरिया नार मुंहिंजो टंडो अल्लाह यार, वाजे जोड़ियो जोड़ण हार। फिलोर काटन मिलूं जंहिंमें जंहिंमें शुगर मिल मेराण, जंहिंमें दर्जी नाई वाढा, जंहिंमें विकणनि वेठा वाण, जंहिंमें हकीम डॉक्टर आहिनि के ॼाणू के अणॼाण, चाहे होटल मानी यार मुंहिंजो टंडो अल्लाह यार, वाजे जोड़ियो जोड़ण हार मुंहिंजो टंडो अल्लाह यार। जंहिंमें पोस्ट ऑफिस आहे, जंहिंमें आहे म्यूनसिपल, जंहिंमें सब्ज़ी मंडी आहे, जंहिंमें होका ऐं ॿियो हुल, शाह भिटाई पार्क, जंहिंमें कुंडो वसी गबी गुल, चूड़ी बेगम बंद बाज़ार मुंहिंजो टंडो अल्लाह यार, वाजे जोड़ियो जोड़ण हार। पर जंहिंमें आहे पंप बचाणी, गाॾियुनि जी इज़त हलो ताणी, डीज़ल ऐं पेट्रोल विकामे आयल सुबुह सांझी ताणी, तेल विकामे साफ़ सफ़ा या उन में विझनि वेठा पाणी, सो हिकु ॼाणे ॼाणण हार मुंहिंजो टंडो अल्लाह यार, वाजे जोड़ियो जोड़ण हार। 1700 ऐं मथे 90 बुनियादु पियो हिन शहर संदो, वरी वरी मूं वर्क वराया तारीख़ आहे, ईअं लिखियो शहर बराबरि आहे पुराणो, जंहिंजो शाहिद आहे किलो, बाक़ी जंहिंजी या दीवार मुंहिंजो टंडो अल्लाह यार, वाजे जोड़ियो जोड़ण हार मुंहिंजो। टंडो अल्लाह यार जी सुञाणप हलंदड़ दौर में ज़राअत ऐं बाग़नि जे करे बि आहे, पर हिन शहर जी सुञाणप बुज़ुर्गनि औलियाउनि जे करे बि आहे। हिन शहर जे भरिसां बुज़ुर्ग ऐं लोक किरदार वतायो फ़क़ीर जी आख़िरी आरामगाह बि आहे। टंडो अल्लाह यार शहर अॻे हैदराबाद ज़िले जो हिसो हो ऐं हिन शहर खे तालुके जो दर्जो हासिलु हूंदो हो। कुझु अरसे खां पोइ परवेज़ मुशर्रफ जे दौर में 2004 में ज़िले जो दर्जो मिलियो, जेको अॼु बि 3 तालुकनि ते क़ाइमु आहे।